असीं वक्त मौजूद आहियूं नापरकोट थाने जे असांजो हद गुलाम शबीर जाफरी अमाल्ला जाफरी यासीन ननवाणी जे वारसनि जो चवणु आहे त असांजे नौजवान खे असीं वक्त मौजूद आहियूं नापरकोट थाने जे ॻोठ कर्नल इस्माइल में असां सां गॾु मौजूद आहिनि मुगवी नौजवान ग़ुलाम शबीर जाफरी जा वारिस। जिनाज़रीन अव्हांखे आगाही ॾींदा हलूं त कुझु ॾींहं पहिरियां ग़ुलाम शबीर समेत 3 नौजवान जेके आहे उहो पुरस्कार नमूने लापता बि थी विया हुआ ऐं बाद में वारसनि पारां उन नौजवाननि जी जेको आहे त अगवा जो शक बि ज़ाहिर कयो वियो ऐं ॾोहारनि पारां उन मुगवी नौजवाननि खे वारसनि सां ॻाल्हाए जेको आहे त भंग बि तलब कयो वियो हो फ़ोन ज़रिए। इन हवाले सां असीं ग़ुलाम शबीर जे वारसनि खां पुछा कंदासीं त हिन वक़्त ताईं पुलिस मुगवी नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ कहिड़ो किरदारु अदा कयो आहे। वो वया गांसपुर उतों खणिजी विया ग़ुलाम शबीर सदीक जो पुटु। अच्छा, को नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ पुलिस को हिन वक़्तु न पुलिस कुझु कयो आहे न ॻाल्हि न पंध। हो चए थो त मां जे हद न वियो, हो चए थो मां जो हद न वियो। माना मुड़ुस विच में गुम थियल आहिनि। हिन वक़्तु कुझु बि न थियो आहे। माना इन में 13 तारीख़ में वियल आहिनि। तव्हां कंहिंखे अपील कंदो नौजवान जी बाज़ियाबी जे हवाले सां? साईं अपील कंदासीं त हुकूमत असांजो कुझु हिन वक़्तु कुझु बि न कयो आहे। असां मजबूर करे वरी बि इहो ॻाल्हायूं था त असांजो हक़ थी वञे मुस्लिम मोटे में असांजा तारीख़ पर लापता थी विया। अञा ताईं कुझु बि न आहे। असां हेॾे वयूं था नापरकोट ते होॾे मोकिले थो घांसपुर में विया आहिनि घांसपुर गांव। अञा ताईं कुझु बि न आहे। एस बी होॾे मोकिले थो, एस बी हेॾे मोकिले थो। अञा कुझु बि न आहे। हा, असांजो अपील आहे हुकूमत सां असांखे वापसि मिलनि। जी जी। माना 10 ॾींहं थी विया आहिनि। अमाल्ला जाफरी, शबीर जाफरी ऐं यासीन इन्हनि खे 13 ॾींहं थी विया आहिनि। तक़रीबन साईं 13 तारीख़ लापता आहिनि। पुलिस ऐं आला ऑफिसरनि खे असांजो अपील आहे त असांजा मुड़ुस मोटराए ॾिनी। असां वञूं था नापरकोट थाणे जे हद में त उहे चवनि था असांजी हद न आहे। जे वञूं था घांसपुर जे हद में त उहे चवनि था असांजी हद न आहे। महिरबानी करे आला ऑफिसरनि खे असांजो अर्ज़ु आहे IG ऐं DIG लाड़काणू, SB कश्मीर, SB शिकारपुर त महिरबानी करे असांजा मुड़ुस मोटराए ॾिनी। तक़रीबन 10 ॾींहं थी विया आहिनि। कुझु ई न कयो। हिनमहिल ताईं पुलिस का शइ बि एक्शन न कयो। और असांजो हद ॼाणाइनि था। मिसाल वञूं था नापरकोट चवनि था बाबा तव्हां घांसपुर जे हद में अॻिवा थियल आहिनि। घांसपुर वारे हद ॾे ओॾां SB ॾे वञूं था कंदकोट, उहे चवे थो तव्हांजो हद नापरकोट आहे। हिनमहिल ताईं कुझु ई न थियो। असांजो अपील आहे आला अख़्तियारनि खे त असांजा जेके मुड़ुस वियल आहिनि इन 3 ॼणा इन्हनि खे आज़ादु करायो वञे। महिरबानी थिए असांजो हमराह। हिनमहिल ताईं कुझु ई न थियो। मुगवी ग़ुलाम शबीर जाफरी अमाल्ला जाफरी यासीन ननवाणी जे वारसनि जो चवणु आहे त असांजे नौजवान खे लापता थिए तक़रीबन 10 ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं उन इहा शक बि ज़ाहिर कयो आहे त असांजा नौजवान जेके आहिनि अगवा थियल आहिनि। ऐं नई नापरकोट पुलिस असांखां नौजवाननि जी जेको आहे त अगवा जो केस वठे थी। नई घोसपुर पुलिस जेकॾहिं नापरकोट थाणे ते वञूं था त उहे चवनि था त घोसपुर जी हद मां अगवा थियल आहिनि। जेकॾहिं घोसपुर थाणे ते वञूं था त उहे चवनि था नापरकोट जी हद में जेको आहे त अगवा थियल आहिनि। का बि माना ॿिन्ही जेको आहे तरफ़नि खां असांजे नौजवाननि जे अगवा वाक़े जो केस नथो वरितो वञे ऐं वारसनि वस वारनि खां अपील कई त ग़ुलाम शबीर अमाल्ला ऐं यासीन अगवा वाक़े जो नोटिस वठी नौजवाननि खे फौरी बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, DTN रेड न्यूज़ करमपुर। अमाल्ला के, ग़ुलाम शबीर के, यासीन के